बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक्सरसाइज़िस कंदासीं अॼु यूनिट में 19.1। हाणे 19.1 में चए थो त राइट माना लिखो फोर, माना इहो जेको फोर लफ़्ज़ आहे प्रिपोजिशन वारो, और या त सिंस या सिंस लिखो। नंबर 1, हेलन हैज़ बिन इन आयरलैंड सिंस मंडे। इहे ॿ जुमिला थियल आहिनि, ठीकु आहे। इहा अॻे में पढ़ी पिया आहियूं असां। हेलन सूमर खां वठी आयरलैंड में आहे। हेलन नंबर ॿियो आहे, हेलन हैज़ बिन इन आयरलैंड फॉर 3 days। हेलन 3 ॾींहंनि खां वठी आयरलैंड में आहे। ऐं नंबर 3 आहे, माई ऑन्ट हैज़ लिव्ड इन ऑस्ट्रेलिया फॉर 15 years। हाणे हिते इहो जेको जुमिलो आहे इहो परफेक्ट सिंपल जो जुमिलो आहे। छो? माना मुंहिंजी चाची ऑस्ट्रेलिया में रहंदी आहे 15 सालनि खां वठी, यानी 15 साल माना गुज़री चुका आहिनि, 15 साल गुज़री विया आहिनि, 15 साल गुज़रिया आहिनि, त माना इहो अरसो गुज़री चुको आहे। अञा ताईं उते माना रहंदी आहे, यानी मुंहिंजी माउ ऑस्ट्रेलिया में रहंदी आहे। जेकॾहिं असां हिनखे प्रेज़ेंट ख़ाली प्रेज़ेंट सिंपल टेंस चवंदासीं त उहा माना थींदी माई ऑन्ट लिव्स इन ऑस्ट्रेलिया, यानी मुंहिंजी चाची ऑस्ट्रेलिया में रहंदी आहे। इन साॻे ई जुमिले खे परफेक्ट करण जे लाइ सिर्फ़ु 15 सालनि जो अरसो ॿुधायो वियो, त इंग्लिश में हुनजी जेका फॉर्मेशन हुई उहा मटिजी करे परफेक्ट थी वई, ऐं सिंधीअ में हुनजी का बि फॉर्मेशन न मटी, सिर्फ़ु लफ़्ज़ असां वधायासीं 15 सालनि खां वठी। छो जो इहो 15 सालनि जे अंदरि असां वटि सिंधीअ में मौजूदु आहे बैकग्राउंड में उहो कहिड़ा लफ़्ज़ मौजूदु आहिनि, यानी 15 साल गुज़री चुका आहिनि, 15 साल थी विया आहिनि, 15 साल मुकमल थी चुका आहिनि, कंप्लीट थी चुका आहिनि, परफेक्ट थी चुका आहिनि। अञा ताईं हूअ ऑस्ट्रेलिया में रहंदी आहे, ठीकु आहे न। इन करे इन ॻाल्हि खे फ़र्क़ु खे सम्झो, जेको प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल आहे ऐं ख़ाली प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे, इन्हनि ॿिन्ही फ़र्क़नि खे सम्झंदा हलो त लैंग्वेज सवली थींदी हलंदी। नंबर 4 आहे, टीना इज़ इन हर ऑफिस। टीना पंहिंजी ऑफिस में आहे। हाणे हिते जेको हिकिड़ो ई लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे वर्ब, यानी उहो आहे इज़। इज़ आहे, इनखे चइबो आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस। मथे मां तव्हांखे पढ़ी ऐं ॾेखारिया आहियो आहे, ऑक्सफोर्ड बि इनखे इज़ खे यानी इज़ एम आर खे प्रेज़ेंट सिंपल टेंस फॉर्म थी चए। ऐं हीअ किताबु जेको ब्रिटिश इंग्लिश बर्तानिया जी माना बर्तानिया में लिखियो वियो आहे, रेमंड मर्फी जो लिखियलु आहे, अंग्रेज़ जो लिखियलु आहे, इहो बि हिनखे प्रेज़ेंट सिंपल टेंस थो चए। बाक़ी हाणे हितां वारनि जो जिन जो दिमाग़ु ख़राबु आहे त असां उन्हनि खे छा चई सघंदासीं। बहरहाल सम्झाइणो आहे, असांखे क्लियर करिणो आहे त इज़ जेको आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे हिते। हाणे इन साॻी जुमिले खे असां जेकॾहिं हेॾो परफेक्ट कंदासीं त शी हैज़, हाणे हैज़ इस्तेमालु थियण खां पोइ जेको इज़ हुयो न, उहो टीना जे करे इज़ लॻो हो। हाणे वरी साॻियो शी लॻो आहे, माना टीना आहे त हैज़ हुन सां लॻंदी हेल्पिंग वर्ब तौरु परफेक्ट टेंस ठाहिण लाइ, ठीकु आहे न। उन इज़ खे बीन कयो वेंदो, यानी पास्ट पार्टिसिपल वारी सूरत इस्तेमालु थींदी हिते जंहिंखे असां थर्ड फॉर्म करे जेको आहे सो पढ़ाईंदा आहिनि हिते असां वटि पाकिस्तान में। यानी शी हैज़ बिन देयर, यानी हूअ हुते आहे सिंस 7 o'clock, माना 7 वॻे खां वठी। हाणे हिते सिंस ऐं फोर इस्तेमालु करणी आहे। हाणे 7 o'clock में सिर्फ़ु सिंस इस्तेमालु थींदी। छो जो इहो जेॾी महिल 7 थिया आहिनि, इहो स्टार्ट ऑफ अ पीरियड आहे, माना जेको गुज़री आयो आहे टाइम, उनजो इहो मुंड थो ॿुधाए। ओ पूरा 7 थिया त ओॾी महिल ऑफिस में मौजूदु थी हुई, इन करे हिनमहिल बि उते मौजूदु आहे। पर 7 बजे खां वठी चवंदासीं न त इहो परफेक्ट सिंपल थी पवंदो। हाणे इन में चुको कारो लफ़्ज़ सिंधी में मिलंदो। मिसाल, शी हैज़ बिन देयर सिंस 7 o'clock, उहा 7 बजे खां वठी उहो पंहिंजी ऑफिस में चुकी आहे। विझोसि चुको परफेक्ट टेंस ठाहिण वारा शौक़ीन जेके आहिनि, हितां वारा चुको वेठा कंदा आहिनि जेके, यानी परफेक्ट टेंस। हाणे हेज़ ऐं बीन परफेक्ट टेंस आहे, इहो प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल टेंस आहे। ॿियो वरी टू बी वर्ब इस्तेमालु थियल आहे। हाणे हिन टू बी वर्ब खे त केरु माना इहो टेंस ई नथो सम्झे। टू बी टेंस वरी को थो चए प्रेज़ेंट टेंस ऑफ टू बी वर्ब, मतिलबु त इन जी अञा वज़ाहत मां अॻिते कंदुमि, उहा तव्हांखे ॿुधाईंदुमि। बहरहाल इन्हनि खे पोइ पाण ई अञा सम्झण जी सवाइ ॾींदासीं। हाणे नंबर 5 आहे, इंडिया हैज़ बिन an independent country since 1947। माना इंडिया जेको आहे 1947 खां वठी हिकु आज़ादु मुल्क आहे। हाणे जेकॾहिं इहो असां चऊं, हाणे 1947 छा आहे, इहो आहे स्टार्ट ऑफ द पीरियड, माना जेको गुज़री आयल टाइम आहे उनजो उहो मुंड आहे, शुरूआति जॾहिं 1947 थियो हुयो टाइम, उतां खां वठी हिनमहिल ताईं यानी इंडिया आज़ादु मुल्क आहे। यानी पाकिस्तान बि उते ई साॻी तारीख़ ते ई आज़ादु थियो हुयो। हाणे जेके गुज़रियल टाइम हिन में कोन बयानु थियो आहे, गुज़रियल टाइम जो मुंड बयानु थियो आहे, इन करे इहो प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल थियो आहे। हाणे इन में तव्हांखे वरी गौर करिणो पवंदो, जेकॾहिं असां हिनखे ख़ाली सिंपल ठाहींदासीं प्रेज़ेंट सिंपल टेंस में, त थी पवंदो इंडिया इज़, हैज़ बिन खे कटे करे ख़ाली इज़ इस्तेमालु थींदो। इंडिया इज़ एन इंडिपेंडेंट कंट्री नाउ। इंडिया हाणे हिकु आज़ादु मुल्क आहे। जेकॾहिं पाकिस्तान जो नालो हणंदो त अञा बि वधीक तव्हांखे सवलाई थींदी। पाकिस्तान इज़ एन इंडिपेंडेंट कंट्री।
ठीकु आहे. जेकॾहिं परफेक्ट कंदुसि त पाकिस्तान हैज़ बिन एन इंडिपेंडेंट कंट्री सिंस 1947. 1947 खां वठी पाकिस्तान आज़ादु मुल्क आहे. नंबर 6, द बस इज़ लाइट. माना बस देरि थी वई आहे. बस लफ़्ज़ी माना कढियमि, बस खे देरि थी वई आहे माना अचण में, हिन महिल हुनखे अची वञणु घुरिजे आहे. वीव बिन वेटिंग फॉर 20 minutes. हिते फोर इस्तेमालु थींदी छो जो 20 मिंट माना गुज़िरिया आहिनि, उनजी ॻाल्हि था कयूं. असां 20 मिंटनि खां वठी इंतज़ारु कयूं था पिया या इंतज़ारु था कयूं, इंतज़ार में बीठा आहियूं. हाणे इहो आहे प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस. माना जॾहिं असां हिनखे ख़ाली कंटिन्यूअस टेंस कंदासीं त थी पवंदो वी आर वेटिंग, असां इंतज़ारु पिया था कयूं. द बस इज़ लाइट, बस देरि थी वई आहे, माना बस खे देरि थी वई आहे, बस आई न आहे महिल ताईं, घणो टाइम थी वियो अथसि, अचणु घुरिजे हिन टाइम ते. मिसाल हिकिड़ो. सो इहो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस छो थिया त इन में असां टाइम न ॿुधायूं आहे, माना वी आर वेटिंग, ख़ाली सखणो असां इंतज़ारु पिया था कयूं. पर चवंदासीं 20 मिंटनि खां वठी इंतज़ारु था कयूं त पोइ परफेक्ट थी पियो. छो परफेक्ट थियो? सिंधीअ में हिन में लफ़्ज़ कोन्हनि चुको बुको. बाक़ी जेकॾहिं 20 मिंट थिया आहिनि त पोइ छा चवंदा आहियूं? परफेक्ट, माना 20 मिंट थी चुका आहिनि, 20 मिंट गुज़री विया आहिनि, 20 मिंट गुज़रिया आहिनि, अञा ताईं असां इंतज़ारु पिया था कयूं. इन करे इहो कंटिन्यूअस टेंस आहे. बाक़ी इहो असां इंतज़ारु कयो आहे पए 20 मिंटनि खां वठी, इहा माना कोन ठहंदी जेका असांजे पुराणनि तरीक़नि में, जेके किताबनि में बि लिखियलु आहे, मास्तर बि जेके कराईंदा आहिनि हाणे बि. ठीकु आहे, अपडेट थियणु घुरिजे हिननि खे. नंबर 7, नोबॉडी लिव्स इन दोज़ हाउज़िस. इन्हनि घरनि में केरु रहे ई कोन थो. हाणे जॾहिं जमा थींदी आहे हाउस त उनजी जेका उचार थी पवंदो आहे हाउज़िस. हिते असां वटि वरी हाउसिस ई पढ़ाईंदा आहिनि, हाउसिस. असल में हाउज़िस थी पवंदो, ज़ेड जो उचार, ज़ जो. हाउज़िस माने जी तव्हांखे ऑक्सफोर्ड मां उचार ॿुधायां थो, प्लूरल जो houses, houses. हाणे हिते इस्तेमालु थियल आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस जो जुमिलो हुयो. हाणे अचूं था ॿिए जुमिले में, दे हैव बिन एम्प्टी फॉर मैनी इयर्स. माना इहे दे जी माना इहे केरु, हाउसिस माना घरनि जी ॻाल्हि थो करे. हैव बिन माना आहिनि, एम्प्टी माना ख़ाली, फॉर मैनी इयर्स माना केतिरनि सालनि खां वठी, माना केतिरा ई साल थी चुका आहिनि, गुज़री विया आहिनि, पूरा थी चुका आहिनि, अञा ताईं इहे घर ख़ाली आहिनि. हाणे हिते जेको प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल टेंस थियो, जेकॾहिं असां इहे फॉर मैनी इयर्स कटूं ख़ाली प्रेज़ेंट सिंपल टेंस जो जुमिलो ॻाल्हाईंदासीं, टू बी वर्ब अकेलो जेको आहे उन सां आर इस्तेमालु थींदो. कीअं? दे आर एम्प्टी माना इहे ख़ाली आहिनि. हाणे नोबॉडी लिव्स इन दोज़ हाउज़िस, को बि इन्हनि घरनि में रहे कोन थो. दे आर एम्प्टी, इहे ख़ाली आहिनि या ख़ाली लॻा पिया आहिनि, वञी ॾिसी अचो. पर जेकॾहिं असां टाइम ॿुधाईंदासीं न, फॉर मैनी इयर्स केतिरनि ई सालनि खां वठी, पोइ इहो थी पवंदो दे आर एम्प्टी न थींदो, पोइ थींदो दे हैव बीन एम्प्टी. आर खे बीन कयो वेंदो, उनखां अॻु में हेल्पिंग वर्ब परफेक्ट ठाहिण वारो जेको आहे हैव इस्तेमालु थींदो. नंबर 8, माइकल हैज़ बिन इल फॉर अ लॉन्ग टाइम. माइकल घणे वक़्त खां वठी बीमार आहे, माना घणो टाइम गुज़री चुको आहे, घणो टाइम गुज़री वियो आहे, पूरो थी चुको आहे, परफेक्ट थी चुको आहे, अञा ताईं हू बीमार आहे. हाणे इहो प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल टेंस आहे, टू बी वर्ब इस्तेमालु थियल आहे, बीन. ठीकु आहे. हाणे जेकॾहिं इहो टाइम कढूं घणे टाइम खां वठी त छा थींदो? माइकल इज़ इल, माइकल बीमार आहे, माना हिन महिल बीमार आहे. पर जेकॾहिं इहो टाइम ॿुधाईंदासीं न, घणे टाइम गुज़री चुको अथसि, पूरो थी चुको अथसि, त पोइ तव्हांखे परफेक्ट इस्तेमालु करणी पवंदी, हैज़ लॻाए करे हुनखे इज़ खे बीन करिणो पवंदो. ठीकु आहे. हाणे ॿियो जुमिलो आहे हिन भरिसां जेको, ही हैज़ बिन इन हॉस्पिटल सिंस अक्टूबर. अक्टूबर खां वठी हू अस्पताल में. अक्टूबर छा आहे? इहो जेॾी महिल अस्पताल में वियो हो, उहो मुंड हुयो हुनजो, जंहिं तारीख़ ते वियो हो. ठीकु आहे, अक्टूबर महीने में वियो. हाणे मुंड बयानु करण जे लाइ छा थींदो? जेको गुज़री आयल टाइम आहे उन लाइ सिंस इस्तेमालु कई वेंदी, त सिंस अक्टूबर. सिंधी में अक्टूबर चवंदा आहियूं, अक्टूबर, बस इंग्लिश में अक्टूबर. सो हिते हाणे परफेक्ट टेंस थी वियो. जेकॾहिं असां इहो अक्टूबर वारो महीनो कढूंसि, माना जेको गुज़िरी आयल टाइम जो मुंड ॿुधायो वियो, त पोइ थी पवंदो ही इज़ इन हॉस्पिटल. माइकल इज़ इल, ही इज़ इन हॉस्पिटल. माइकल बीमार आहे ऐं हू अस्पताल में आहे. हाणे इज़ इस्तेमालु थिया आहिनि ॿिन्ही में, पर ॿिन्ही खे हैज़ बीन इस्तेमालु करे परफेक्ट सिंपल टेंस कयो वियो. जेको असां मां तव्हांखे हर हर थो चवां त पाकिस्तान में न पढ़ाईंदा आहिनि, मास्तर न पढ़ाईंदा आहिनि. हाणे इन्हनि जो ज़िद आहे, मूं सां टकर आहे, बाक़ी भली टेकर कनि, पर पढ़िया लिखिया तव्हां जेके अकुलमंद आहियो, मां उन्हनि सां ख़िताबु कंदुमि, उन्हनि खे सेखारींदुमि. हिननि खे अपडेट कयो, हिननि खे सुधारियो, हिननि खे सम्झायो, हिननि खे सेखारियो. ठीकु आहे. शागिर्द बि त उस्ताद बि जेके सम्झी वञनि ॻाल्हि. त एक्सरसाइज़ 19.2 कंदासीं. आंसर दीज़ क्वेश्चन्स. हिननि सवालनि जा जवाब ॾियो. यूज़ अगो माना अगो इस्तेमालु कयो. हाणे हिन में अगो जी माना छा आहे? माना बिफोर नाउ, माना हाणे खां अॻु जी ॻाल्हि कंदासीं, यानी प्रेज़ेंट सां हिन जो तालुक़ु न हूंदो, पास्ट सां हूंदो. भली सेकेंड अॻु ॻाल्हि थी हुजे, 2 सेकेंड थी हुजे, मिंट अॻु थी हुजे, महीना अॻु थी हुजे, सालनि जा साल अॻु थी हुजे ॻाल्हि, उनजे लाइ अॻो इस्तेमालु थींदो. हाणे वेन वॉज योर लास्ट मील, माना गुज़िरियल दफ़े तूं मानी केॾी महिल खाधी आहे. हाणे इहो पास्ट सिंपल टेंस आहे. वेन इस्तेमालु करण सां माना हाणे खां अॻु जी ॻाल्हि था कयूं. हाणे खां अॻु जो सुवालु आहे इहो, त माना टाइम थो पुछेसि त हाणे खां अॻु, हिनमहिल खां पोइ हिते जी ॻाल्हि थो कयां त तूं केॾी महिल मानी खाधी आहे. हुन चयोसि 3 hours अगो, 3 कलाक अॻु.
माना 3 कलाक थिया आहिनि मूंखे मानी खाईंदे त मां मानी न खाधी आहे, 3 कलाक अॻु मूं मानी खाधी आहे। त असां हिते प्रेज़ेंट परफेक्ट जी मां माना हिते वात सां ज़बान सां कढां थो पियो। 3 कलाक अॻु मानी खाधी, आई एट मील 3 hours अॻो। इहो पास्ट सिंपल टेंस हिते इस्तेमालु थींदो। भली तव्हां माना प्रेज़ेंट परफेक्ट वारी करे सघोसि था हिते सिंधीअ में। इन में माना को बि मुग़ालतो ऐं ग़लति ॻाल्हि कोन थींदी, ठीकु आहे न। जेके लफ़्ज़नि जी माना में हलनि था न, लफ़्ज़नि जी मारामारी, उन्हनि लफ़्ज़नि खे असां हिते रद्द करणु आया आहियूं। इम्प्लाइड इंग्लिश ॻाल्हाईंदासीं, इम्प्लाइड उर्दू ॻाल्हाईंदासीं, इम्प्लाइड सिंधी ॻाल्हाईंदासीं। यानी मक़सदु हूंदो हुन में, इमेजिनेशन हूंदो हुन में, तसवर हूंदा उन्हनि में, इहे लफ़्ज़ न हूंदा लफ़्ज़नि खे फासाए ऐं माण्हुनि ऐं शागिर्दनि खे इंजेक्ट न कयो वेंदो। ॿियो जुमिलो आहे, वेन वॉज द लास्ट टाइम यू वर इल। गुज़िरियल दफ़े तूं कॾहिं बीमार थियो आहीं, या गुज़िरियल दफ़े तूं कॾहिं बीमार थियो आहीं, या कॾहिं बीमार हुएं तूं। त हू चवंदो ईयर अॻो, माना साल अॻु। हाणे हुन सुवालु कयो त वेन वॉज द लास्ट टाइम यू वर इल, तूं गुज़िरियल दफ़े केॾी महिल बीमार थियो आहीं, कॾहिं बीमार थिएं, कॾहिं बीमार हुएं। त एग्ज़ाम्पल आंसर जेको आहे हीउ थींदो, यानी अ हीयर अॻो, यानी आई वॉज़ इल अ हीयर अॻो, मां 1 साल अॻु बीमार थियो आहियां, माना 1 साल अॻु बीमार थियो हुउसि। हाणे नंबर 3 सेंटेंस आहे, वैन डिड यू लास्ट गो टू द सिनेमा। माना सिनेमा ते तूं पोएं दफ़े केॾी महिल वियो आहीं। पोएं दफ़े चवंदा न, पोएं दफ़े केॾी महिल वियो आहीं, गुज़िरियल दफ़े तूं केॾी महिल सिनेमा ते वएं हुएं, वियो हुईं, सभु माना हुते थींदियूं। त हुन एग्ज़ाम्पल आंसर हिते जेको ॾिनो आहे उहो आहे अ फ्यू वीक्स अगो, माना 2-3 हफ़्ता अॻु, ठीकु आहे। यानी आई वेंट टू द सिनेमा अ फ्यू वीक्स अगो, माना 2-3 हफ़्ता अॻु मां सिनेमा ते वियो हुयुसि या वियुसि या वियो आहियां, 2-3 हफ़्ता अॻु वियो आहियां मां सिनेमा ते। नंबर 4, वेन वॉज द लास्ट टाइम यू वर इन अ कार। माना जेकॾहिं तूं कंहिं कार ते चढ़ियो आहीं गुज़िरियल दफ़े, त उहो कॾहिं चढ़ियो आहीं, गुज़िरियल दफ़े कार ते कॾहिं, पोएं दफ़े कॾहिं चढ़ियो आहीं कार ते, तूं केॾी महिल चढ़ियो आहीं कार ते, कॾहिं चढ़ियो आहीं। असां ईअं ॻाल्हाईंदासीं। त हाणे हुनजो जेको एग्ज़ाम्पल आंसर थींदो उहो आहे 2 hours अगो, चोथें जुमिले जो 2 hours अगो, माना 2 कलाक अॻु। आई वॉज़ इन अ कार 2 hours अगो, माना 2 कलाक अॻु मां कंहिं कार में हुयुसि। नंबर 5 आख़िरी जुमिलो आहे, वेन वॉज द लास्ट टाइम यू वेंट ऑन हॉलीडे। गुज़िरियल दफ़े तूं कॾहिं मोकलनि ते वियो आहीं, या कॾहिं मोकलनि ते वएं या वियो आहीं, यानी मोकलनि ते घुमणु फिरणु वेंदा न अंग्रेज़। हाणे जो एग्ज़ाम्पल आंसर आहे 6 months अगो, 6 महीना अॻु, यानी आई वेंट ऑन हॉलीडे 6 months अगो, माना 6 महीना अॻु मां मोकलनि ते वियो हुयुसि या वियुसि, या 6 महीना अॻु मां मोकलनि ते वियो आहियां। भली वियो आहियां चओ तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे, छो जो 6 महीना अॻु जी ॻाल्हि थो कयां। सिंधीअ में जेकॾहिं असां इहे लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं, इहे लफ़्ज़नि जो तालुक़ु हरू तव्हां के मक़सद सां ॻंढियो, बाक़ी ईअं लफ़्ज़नि खे कंहिं हिकिड़े हंधि बीहारे जमाए न छॾियो। एक्सरसाइज़ नंबर 19.3 कंदासीं, कंप्लीट द सेंटेंसिस, जुमिला पूरा कयो। यूज़ फोर और अगो। हाणे हेठियनि जुमिलनि में फोर इस्तेमालु कयो या अगो इस्तेमालु कयो, पर विद दीज़ वर्ड्स, हिननि लफ़्ज़नि सां तव्हांखे इस्तेमालु करणु, जेको हेठां वर्ड्स हेठां वञी तीर ॾेई करे हिननि खे, हेॾे जेके लफ़्ज़ आहिनि टोटल हिननि जी ॻाल्हि कई वई आहे। कहिड़ा लफ़्ज़ आहिनि, 3 days, 3 days, 20 years, an hour, a few days, 6 months, a long time। इन्हनि लफ़्ज़नि सां तव्हांखे फोर ऐं अगो इस्तेमालु करिणो आहे। अचो त हाणे पढ़ूं। नंबर 1, पहिरियों ऐं ॿियों हल थियल आहे, इहो पढ़ी था वठूं। हेलन अराइव्ड इन आयरलैंड 3 days अगो। हेलन 3 ॾींहं अॻु आयरलैंड पहुती। पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थियल आहे न, अराइव्ड, इन करे तव्हांखे अगो इस्तेमालु करिणो पियो, 3 days अगो। इहो यादि करे छॾियो त जॾहिं पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो, माना हाणे खां अॻु जी ॻाल्हि कई वेंदी, त पोइ तव्हांखे सिर्फ़ु पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु करिणो आहे। प्रेज़ेंट परफेक्ट क़तआन इस्तेमालु न कंदो, छो जो असां वटि सिंधीअ में छा थींदो आहे, प्रेज़ेंट परफेक्ट जो माना असां वटि मसइलो ॾिसो, हेलन अराइव्ड इन आयरलैंड 3 days अगो। हेलन 3 ॾींहं अॻु आयरलैंड में आई आहे, 3 ॾींहं अॻु आयरलैंड पहुती आहे। हाणे माना उते मौजूदु आहे, पर हाणे खां 3 ॾींहं अॻु जी ॻाल्हि थो कयां। इन करे 3 ॾींहं अॻु आई या 3 ॾींहं अॻु आई हुई, तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे। पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो इंग्लिश में। सिंधीअ में जेके बि तव्हांजा लफ़्ज़ ॻाल्हाईंदड़ आहियो, उहे इन जे पारां ॻाल्हाईंदव। माना हाणे खां 3 ॾींहं अॻु जी ॻाल्हि कंदव, पोइ जेके बि जुमिला, जेके बि लफ़्ज़ इन सां मिलंदड़ जुलंदड़ मक़सदु ॿुधाईंदा, ॻाल्हाईंदा हुजो पंहिंजी ज़िंदगीअ जे अंदरि, त उहे ॻाल्हाए वञो बसि। कंहिं मास्तर जे चवण ते न लॻो, छो तव्हांखे उहो इंग्लिश बिगाड़ण जी कोशिशि थो करे, सिंधी न, सिंधी त तव्हांखे ईंदी आहे। हाणे नंबर 2 आहे, हेलन हैज़ बिन इन आयरलैंड फॉर 3 days। हेलन 3 ॾींहंनि खां वठी आयरलैंड में मौजूदु आहे। हाणे 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि, 3 ॾींहं पूरा थी चुका आहिनि। हाणे इहो नाव सां थो ॻंढेसि, हाणे खां अॻु जी ॻाल्हि नथो करे। हाणे चए थो हिनमहिल 3 ॾींहं पोयां गुज़री चुका आहिनि ऐं हाणे हिनमहिल आयरलैंड में मौजूदु आहे, इन करे इहो प्रेज़ेंट परफेक्ट इस्तेमालु थो करे। त हिते हैज़ बीन इस्तेमालु थी, इहो जेको माना इज़ हुयो उन खे बीन कयो हुयो हैज़ लॻाए करे। ख़ाली प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो, छा थींदो, हेलन इज़
in Ireland now. Helen माना हाणे आइलैंड में मौजूद आहे, पर 3 ॾींहं जेकॾहिं चवंदासीं गुज़री चुका अथसि त पोइ थी पवंदो Helen has been in Ireland for 3 days. प्रेज़ेंट परफेक्ट थी पवंदो. Number 3, Lynn and Mark have been married for 20 years. Lynn ऐं मार्क जी 20 सालनि खां वठी शादी थियल आहे. 20 साल थी विया अथनि शादीअ खे माना. यानी इहे जेके शादीशुदा आहिनि, जेके अकेलो चऊं असां प्रेज़ेंट सिंपल टेंस जे अंदरि, त थी पवंदो लिन एंड मार्क आर मैरिड, माना हिन महिल शादीशुदा आहिनि. पर हाणे चवंदासीं जेकॾहिं हुनखे 20 साल गुज़री विया आहिनि, पूरा थी चुका आहिनि, कंप्लीट थी चुका आहिनि, परफेक्ट थी चुका आहिनि, अञा शादीशुदा आहिनि, त पोइ थी पवंदो लिन एंड मार्क हैव बीन मैरिड फॉर 20 years. ठीकु आहे, इहो प्रेज़ेंट परफेक्ट टेंस थी पवंदो, गुज़रियल टाइम ॿुधाईंदासीं हुन में. हाणे चोथों जुमिलो आहे लिन एंड मार्क गॉट मैरिड 20 years ago. लिन ऐं मार्क 20 साल अॻु शादी कई, 20 साल अॻु शादी कई हुई, या 20 साल अॻु शादी कई आहे. हाणे माना शादीशुदा आहिनि, पर इहा हिननि 20 साल अॻु शादी कई आहे. हाणे ॾिसो न, सिंधीअ में असां ईअं ई ॻाल्हाईंदा आहियूं प्रेज़ेंट परफेक्ट वारो जुमिलो. पोइ इन करे हिते हिन रेमन मर्फी इहे जेके असां वटि हिते जुमिला लिखिया अथनि न, लिखिया आहिनि, इहे ॿुधाए थो, इन जी कंस्ट्रक्शन जेका ॿुधाए थो, त माना हिन वटि जेके पढ़णु विया हुआ इंग्लैंड में, उहे असांजा पाकिस्तानी निज मास्तर विया के, पोइ उहे इंग्लिश खे जीअं हिते असां वटि आहे वाहे खे प्रेज़ेंट परफेक्ट करणा आहिनि, त उन करे उहे जेके जुमिला परफेक्ट वारा हुन वटि बि इहे खणी ॻाल्हायूं, त हुन वटि माना असां जेको पास्ट सिंपल टेंस वारो जुमिलो था ॻाल्हायूं, उन सां बि प्रेज़ेंट परफेक्ट कयूं वेठा आहिनि. जेकॾहिं प्रेज़ेंट परफेक्ट था ॻाल्हायूं त उन खे बि प्रेज़ेंट परफेक्ट कयूं वेठा आहिनि. प्रेज़ेंट सिंपल था ॻाल्हायूं उनखे बि प्रेज़ेंट परफेक्ट वांगुरु हई वेठा आहिनि. मतिलबु त प्रेज़ेंट परफेक्ट था ॻाल्हायूं त वरी प्रेज़ेंट सिंपल खे साॻे खई वेठा आहिनि. इन करे हीउ किताबु तव्हांजो दिलचस्पी वारो किताबु अथव, जेको रेमन नंबर 20 जो लिखियलु आहे. त असांजा जेके असांखे बि ईअं पुराणे दौर जे अंदरि ईअं ई पढ़ियल हुयासीं, पोइ ख़बर पई त हे जेको बि सिस्टम आहे इहो बिगाड़ियो ई असांजे हिते उस्तादनि हुयो, लफ़्ज़नि में फासाए करे. नंबर 5, डैन अराइव्ड एन आवर अगो. डैन कलाक अॻु पोइ हाणे अराइव्ड जॾहिं लिखियलु आहे त पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थियल आहे. मथे हुकुम ॾिनल आहे त तव्हां फोर ऐं अगो इस्तेमालु कंदव. फोर इस्तेमालु हिते पास्ट सिंपल टेंस जे हवाले सां हिते न थींदो, हिते थींदो अॻो इस्तेमालु. माना डैन जेको आहे न, कलाक अॻु आयो आहे. अराइव्ड जे बजाए आयो आहे, पहुतो आहे. यानी डैन कलाक अॻु पहुतो, डैन कलाक अॻु पहुतो हुयो, डैन कलाक अॻु पहुतो आहे. त इन करे हाणे खां कलाक अॻु जी ॻाल्हि था कयूं, माना हाणे खां पोइ ते जी ॻाल्हि कंदासीं त पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो इंग्लिश में. इहा यादि करे छॾियो. सिंधीअ में भली पहुतो आहे चओ तॾहिं बि पास्ट सिंपल टेंस इंग्लिश में, पहुतो हुयो तॾहिं बि पास्ट सिंपल टेंस इंग्लिश में, पहुतो तॾहिं बि पास्ट सिंपल टेंस इंग्लिश में. छो जो हाणे खां कलाक अॻु जी ॻाल्हि कई थी वञे. हाणे सम्झ में ईंदी हूंदी तव्हांखे, जेके अकुलमंद आहिनि उन्हनि खे ॻाल्हियूं. ठीकु आहे. नंबर 6, आई बॉट वीज़ शूज़. बॉट पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थियल आहे, माना हाणे खां 2-3 ॾींहंनि अॻु जी ॻाल्हि थो कयां. माना हीअ जेको बूट आहे, असां ईअं चवंदा आहियूं हिते, हूअं त हीअ बूट बि चवंदा आहियूं, पर सिंधीअ में जेको असां जोड़ो वठी ईंदा आहियूं उनखे असां चवंदा आहियूं हीअ बूट. माना हीअ जेको बूट आहे न, मूं 2-3 ॾींहं अॻु वरितो आहे. तकड़ में ईअं ॻाल्हाईंदा आहियूं, यानी 2-3 ॾींहं अॼु खां 2-3 ॾींहं अॻु जी ॻाल्हि थो कयां. माना 2-3 ॾींहं अॻु वरितो, 2-3 ॾींहं अॻु वरितो हुयो, या 2-3 ॾींहं अॻु वरितो आहे. मूं हीअ बूट मां 2-3 ॾींहं अॻु वरितो थो मां. ईअं तकड़ में स्पीकिंग में ईअं वरितो थी मां. नंबर 7, सिल्विया हैज़ बिन लर्निंग इंग्लिश. इहो परफेक्ट कंटिन्यूअस टेंस आहे. हिते मथे हुकुम ॾिनो आहे त हाणे फोर ऐं अॻो लॻाइणो, हिते 4 लॻंदी. फॉर 6 months, माना 6 महीननि खां वठी. हाणे सिल्विया 6 महीननि खां वठी अंग्रेज़ी सिखे थी पई, सिखी रही आहे. इहो प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस आहे, माना अञा ताईं सिखी रही आहे, जारी अथसि कमु. ठीकु आहे न. हाणे ईअं थोरी थींदो त हैज़ बिन लर्निंग लॻियल आहे त पए सिखी चुकी आहे. हाणे परफेक्ट थी वियो आहे न, हाणे परफेक्ट चुको चुकी त विझंदा ई वेंदा, वरी पई विझंदा ज़रूरी, त माना हाणे परफेक्ट बि थी वञे चुको सां, ऐं पई विझूंसि वरी कंटिन्यूअस थी वञे. ईअं कोन थींदो. सिल्विया 6 महीननि खां अंग्रेज़ी सिखी थी. हाणे परफेक्ट हिन में अंदरि मौजूदु आहे. 6 महीना गुज़री चुका आहिनि, 6 महीना पूरा थी चुका आहिनि, 6 महीना परफेक्ट थी चुका आहिनि, कंप्लीट थी चुका आहिनि, कंप्लीट थी विया आहिनि, अञा ताईं उहा अंग्रेज़ी सिखे थी पई. इहा इन्हनि लफ़्ज़नि में अंदरि मौजूदु आहे, जेके असां चऊं था 6 महीननि खां वठी. असांजे लाइ ज़रूरी न आहे त चुको विझूंसि, ठीकु आहे, वरी हुन पए विझूंसि कंटिन्यूअस जे लाइ, ईअं न थींदो. नंबर 8, हैव यू नॉन लीसा फॉर लॉन्ग टाइम. छा तव्हां लीसा खे घणे टाइम खां वठी सुञाणोसि था, या सुञाणोसि था पिया, या सुञाणींदा आहियोसि. सिंधीअ में इहा माना असांजी ठहनि थियूं हिते. हाणे हिते नो जो जेको लफ़्ज़ आहे उहो नॉन थियल आहे, इहो प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल थियल आहे. यानी जेकॾहिं असां इनखे प्रेज़ेंट सिंपल टेंस ख़ाली कयूं आहे त डू यू नो लीसा, छा तूं लीसा खे सुञाणींदो, ख़ाली ईअं थिया डू यू नो. पर हाणे जॾहिं टाइम बयानु कई न, माना घणे टाइम खां वठी, त पोइ इन लाइ इहो इस्तेमालु थींदो हैव यू नॉन लीसा फॉर अ लॉन्ग टाइम. छा तूं घणे टाइम खां वठी लीसा खे सुञाणी, माना घणो टाइम गुज़री चुको आहे, पूरो थी चुको आहे, कंप्लीट थी चुको आहे, छा तूं अञा ताईं हुनखे सुञाणींदो आहीं.
सफ़ाई जी ॻाल्हि आहे, तव्हां थोरी प्रैक्टिस कयो ऐं सम्झो हिन खे, ॻाल्हि खे ॾाढे कम जी ॻाल्हि अथव ऐं ओरिजिनल ॻाल्हि आहे। अंग्रेज़नि जे किताबनि मां तव्हांखे दलीलनि सां खोले पढ़ी लिखी ॾेखारियां थो। हीअ जेको किताबु आहे इन ते को कमी न थियो आहे माज़ी जे अंदरि। इनशा असां हिन खे मुकमल तौर ते जेके 115 यूनिट आहिनि उहे तव्हांखे पढ़ी हिन खे ॿुधाईंदासीं, कंप्लीट कंदासीं आहिस्ते आहिस्ते। ठीकु आहे, टाइम मिलंदो वेंदो, छो जो मां रिकॉर्डिंग जेका हीअ कयां थो पियो उन जे लाइ रिकॉर्डिंग सां गॾोगॾु मूंखे हिन में एडिटिंग करणी थी पए। पाण बिज़ी आहियां तमामु घणो पढ़ाइण जे हवाले सां, ट्यूशन वग़ैरह में। सरकारी जॉब पाण खे आहे कोन, इन लाइ जेसीं ताईं महिनत आहे साह आहे कमु कंदा रहंदासीं। 19.4 19.4 कंप्लीट द सेंटेंसिस विद 4 और सिंस। जुमिला मुकमल कयो 4 सां या सिंस सां इस्तेमालु हिते पूरा कंदव। हाणे जीअं ॾिसो, नंबर 1, हेलन इज़ इन आयरलैंड। हेलन आयरलैंड में मौजूदु आहे, यानी आयरलैंड में आहे। इहो इज़ प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। शी अराइव्ड देयर माना आयरलैंड जी ॻाल्हि थो करे, उहो हुते पहुती 3 days अॻु, 3 ॾींहं अॻु। हाणे 3 ॾींहं अॻु जी ॻाल्हि थो करे, इन करे अराइव्ड पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु कयईं। हाणे इनखे मिलाए सिलाए इज़ वारो जुमिलो ऐं जेको 3 ॾींहं अॻु पहुचण वारो जेको पास्ट सिंपल टेंस वारो, इहे मिलाए करे छा चयईं, हेलन हैज़ बिन इन आयरलैंड फॉर 3 days। इहा हेलन 3 ॾींहंनि खां वठी आयरलैंड में आहे, माना जॾहिं 3 ॾींहंनि जी ॻाल्हि थो करे, माना 3 ॾींहं अॻु जी ॻाल्हि आई आहे। वरी जेकॾहिं इज़ हुयो हुनखे हैज़ बिन कयईं, माना अञा ताईं मौजूदु आहे। इनखे ॿिन्ही खे माना पास्ट खे ऐं प्रेज़ेंट सिंपल टेंस खे मिलाए करे इहो सॼो टेंस ठाहीं प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल। ठीकु आहे, हूअ 3 ॾींहंनि खां वठी आयरलैंड में मौजूदु आहे। नंबर 2, जैक इज़ हियर। जैक हिते मौजूदु आहे। ही अराइव्ड ऑन ट्यूसडे। हू अंगारे ते हिते पहुतो या अंगारे ते पहुतो आहे। ठीकु आहे, हाणे पहुतो आहे, पहुतो या पहुतो जो ॻाल्हि साॻी आहे। असां तकड़ में चवंदा जैक हिते आहे, अंगारे ते पहुतो आहे। त हाणे इहो परफेक्ट टेंस तव्हांखे ठाहिणो आहे, छा करिणो पवंदो, सिंस इस्तेमालु थींदी, छो जो ट्यूसडे उनजी शुरूआति ई हुते पहुतो आहे, यानी गुज़िरियल आयल टाइम जो मुंड आहे इहो। जैक हैज़ बीन हियर माना हिते मौजूदु आहे, सिंस ट्यूसडे माना अंगारे खां वठी, यानी इहो परफेक्ट टेंस थी वियो। कहिड़ो परफेक्ट थियो आहे, प्रेज़ेंट सिंपल परफेक्ट आहे इहो, प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल। ठीकु आहे, हाणे हीयर जो उचार बि तव्हां गौर सां हिते सम्झो। हेयर घणा पढ़ाईंदा आहिनि हिनखे, देर जे करे वरी हिनखे हीयर खे हेयर करे पढ़ाईंदा आहिनि। नंबर 3, इट्स राइनिंग। इहो आहे इट इज़ रेनिंग, माना मींहुं वसे थो पियो, बरसाति हले थी पई। इट स्टार्टेड एन आवर अगो, माना इहा शुरू थी आहे कलाकु अॻु। ठीकु आहे, पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थियो आहे, पर मां इनजी प्रेज़ेंट परफेक्ट में नेचुरल माना जेका सिंधी में ॻाल्हाईंदा आहियूं ईअं, मींहुं हले थो पियो, मींहुं वसे थो पियो, बरसाति जारी आहे, कलाकु अॻु शुरू थी आहे। ठीकु आहे, असां सिंधी में नेचुरल ईअं ॻाल्हायूं, या कलाकु अॻु शुरू थी, या कलाकु अॻु शुरू थी हुई, तॾहिं बि असां इहा ई साॻी असां अहिड़ा ई जुमिला इन ॻाल्हि जे लाइ बयानु कंदा आहियूं जेका इहा इंग्लिश में लिखियलु आहे। हाणे हिते छा थी पवंदो, कलाकु अॻु जी ॻाल्हि आहे न, माना इहो गुज़िरियल टाइम ॿुधायल थो। हाणे इन करे थींदो इट्स बिन रेनिंग, इहो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस आहे, इन करे प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस थी पवंदो। इट्स बिन माना इट हैज़ बिन रेनिंग फॉर एन आवर, माना कलाक खां वठी मींहुं वसे थो पियो। ठीकु आहे, नंबर 4 पढ़ंदासीं, आई नो सू, मां सू खे सुञाणियां थो। ठीकु आहे, आई फर्स्ट मेट हर इन 2008, मां उन सां मिलियो हुउमि 2008 में, पहिरियों चकर, पहिरियों दफ़ो, पहिरियों मुंहिंजी मुलाक़ात हुन सां थी आहे 2008 में, थी आहे या थी हुई, ॻाल्हि साॻी आहे। सिंधीअ में इहे 3 जुमिला असां ॻाल्हाए सघूं था। ॿिया बि जेकॾहिं तव्हां महसूसु कयो ॻाल्हाईंदा आहियो त तव्हां उहे ॻाल्हाए सघो था, हिन ते का बि पाबंदी न आहे, छो जो मक़सदु बयानु करिणो आहे, लफ़्ज़नि खे न आहे चुटणो ऐं पकिड़णो ऐं कैच करिणो। असां छा ॻाल्हाईंदा आहियूं, अंग्रेज़ छा ॻाल्हाईंदा आहिनि, इन्हनि खे मिलाईंदा हलो, इन्हनि ॻाल्हियुनि खे, इन्हनि खे फुर्सुदा पुराणी ॻाल्हि खे छॾे ॾियो। त जेको चवंदा आहिनि आहे त प्रेज़ेंट आहे, हुयो त वरी पास्ट आहे, त अहिड़ी तरह सां वरी परफेक्ट जो पंहिंजो माण्हू जेको सेट कंदा आहिनि उहे, इनखे छॾे ॾियो। ठीकु आहे, हाणे आई हैव नोन सू सिंस 2008, मां सू खे सुञाणियां थो 2008 खां वठी। हाणे हुते डायरेक्ट प्रेज़ेंट सिंपल टेंस में आहे त मां सू खे सुञाणियां थो, पहिरियों असां मिलिया हुआसीं, पहिरियों दफ़ो, पहिरियों चकर मिलिया आहियूं असां 2008 में। हाणे तॾहिं खां वठी मां हिनखे सुञाणियां थो, माना इहो गुज़िरियल टाइम जेको हिन जो मुंड थो ॿुधाइण लाइ सिंस इस्तेमालु कईसीं। आई हैव नोन, नो जो पास्ट पार्टिसिपल थींदो नॉन, यानी थर्ड फॉर्म जेके तव्हां चवंदा आहियो न, उहा हिते पास्ट पार्टिसिपल वारी मां हर वक़्तु इन करे चवंदुमि त जीअं तव्हांखे उनजी फ़िल जी सूरत जी जो नाले जी ख़बर पई। फस्ट फॉर्म माना चइबो आहे सूरत खे, हर शइ जी सूरत थींदी आहे, शिकिल। ठीकु आहे, उन शिकिल ऐं सूरत जो को त नालो हूंदो आहे न, हरूभरू फस्ट फॉर्म ऑफ द वर्ब, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवंथ फॉर्म खां बहितर आहे त उन जेका नालो ग्रामर दाननि हुन ते ॾिनो आहे उहो नालो वठो डायरेक्ट, बजाए हुनजे जो इहे फस्ट फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे, इहे ठीकु आहे न, इन शयुनि खे छॾे ॾियो। नंबर 5, क्लियर छोकिरीअ जो नालो आहे, एंड मैट आर मैरिड।
हाणे क्लियर ऐं मेट जी शादी थियल आहे, इहे शादीशुदा आर हिते प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे, मेरिड एडजेक्टिव आहे हिनजी शादीशुदा, ठीकु आहे, इहो प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे आर सां। दे गॉट मैरिड 6 months ago, उन्हनि शादी कई 6 महीना अॻु। हाणे हिते जेको आहे गॉट पास सिंपल टेंस जो इस्तेमालु थियल आहे हिते। हाणे 6 महीना अॻु शादी कई आहे हिननि, माना 6 महीना अॻु शादी कई, 6 महीना अॻु शादी कई हुई या 6 महीना अॻु शादी कई आहे कंहिं इन्हनि कहिड़नि, क्लियर छोकिरी ऐं मेट छोकिरो, इन्हनि ॿिन्ही जी शादी थिया। हाणे हिनखे असां परफेक्ट कंदासीं हिते, क्लियर एंड मेट हैव बिन मैरिड फॉर 6 months, 6 महीने खां वठी हिन जी शादी थियल आहे। हाणे हिते हैव लॻाइण खां पोइ जेको आर आहे इहो बिन थी वेंदो, छो जो टू बी वर्ब जूं सूरतूं यादि करे छॾियो, टू बी जूं तव्हांखे एनी हाउ इहे जेके बि सूरतूं आहिनि तव्हांखे यादि करणियूं पवंदियूं। हाणे टू बी वर्ब जूं कहिड़ियूं कहिड़ियूं सूरतूं आहिनि, इन जी जेका पहिरीं सूरत आहे उनखे चइबो आहे टू इन्फिनिटिव या फुल इन्फिनिटिव, उहा हीअ थींदी आहे कहिड़ी, टू बी। ऐं उनजी जेका बेयर इन्फिनिटिव यानी इन्फिनिटिव विदाउट टू यानी टू खे हटाइजे त टू बी मां बाक़ी टू हटाए थी पवंदी बी। पोइ उनखां पोइ जेका प्रेज़ेंट सिंपल टेंस जंहिंखे चइजे उहे सूरतूं अथसि टे, कहिड़ियूं, एम जेका आहे सां इस्तेमालु थींदी आहे, ॿी अथसि आर जेका वो यू दे ऐं प्लूरल नाउन सां इस्तेमालु थींदी आहे, ॿी थींदसि इज़ जेका ही शी इट ऐं सिंगुलर नाउन सां इस्तेमालु थींदी आहे, ठीकु आहे। पास्ट टेंस में वाज़ ऐं वर इस्तेमालु थींदी, हिननि सां बि सब्जेक्ट इस्तेमालु थींदा, वाज़ थींदी आहे ऐं ही शी इट सां ऐं सिंगुलर नाउन सां, ऐं वर वरी वो यू दे ऐं प्लूरल नाउन सां इस्तेमालु थींदी। ऐं उनजी जेका पास्ट पार्टिसिपल जी सूरत आहे जंहिंखे तव्हां थर्ड फॉर्म पढ़ाईंदा आहियो उहा थींदी बीन। ऐं इन जी जेका प्रेज़ेंट पार्टिसिपल वारी सूरत आहे जंहिंखे इंग फॉर्म बि चइबो आहे, आई एन जी फॉर्म, उहा थींदी बी इंग, बी सां इंग लॻाई वेंदी। नंबर 6, लोरा इज़ स्टडिंग मेडिसिन एट यूनिवर्सिटी, प्रेज़ेंट कंटिन्यूअस आहे, लोरा पढ़े थी पई मेडिसिन माना डॉक्टरी, दवाउनि वारो इल्मु, डॉक्टरी वारो इल्मु, एट यूनिवर्सिटी माना यूनिवर्सिटी में। शी स्टार्टेड 3 years ago, माना 3 साल अॻु हुन इहो शुरू कयो, ऐं 3 साल अॻु शुरू कयो हुयो, कहिड़ो कोर्स थी करे माना डॉक्टरी वारो, 3 साल अॻु शुरू कयो अथई। हाणे गुज़रियल टाइम थो ॿुधाए, अॼु खां 3 साल अॻु जी ॻाल्हि थो करे, हाणे हिते प्रेज़ेंट परफेक्ट में गुज़रियल टाइम जी ॻाल्हि कंदासीं। हाणे लोरा हैज़ बीन, हैज़ लॻाइण खां पोइ इज़ जेका आहे उहा बीन थी पवंदी, बाक़ी स्टडिंग साॻियो स्टडिंग रहंदो। लोरा हैज़ बीन स्टडिंग मेडिसिन एट यूनिवर्सिटी फॉर 3 years, माना लोरा 3 सालनि खां वठी यूनिवर्सिटी में डॉक्टरी पढ़े थी पढ़ी रही आहे। इहो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस साॻी माना रहंदी, रुॻो सिंस ऐं फोर जे करे खां वठी जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं उहो हिते इस्तेमालु थींदो, ठीकु आहे। नंबर 7, डेविड प्लेज़ द पियानो, डेविड पियानो वॼाईंदो आहे, इहो प्लेज़ प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। ही स्टार्टेड व्हेन ही वॉज 7 years old, जॾहिं 6 सालनि जो त हुन इहो शुरू कयो। हाणे हिते प्लेज़ प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे, ठीकु आहे। हाणे इनखे असां जेको आहे न परफेक्ट कंदासीं। हाणे डेविड हैज़ प्लेड, प्ले जी पास्ट पार्टिसिपल थींदी प्लेड द पियानो वैन सिंस, हाणे सिंस इस्तेमालु कनि, सिंस ही वॉज 7 years old, ठीकु आहे। डेविड हैज़ प्लेड द पियानो सिंस ही वॉज 7 years old, माना जॾहिं 7 सालनि जो आहे तॾहिं खां वठी पियानो वॼाईंदो थो अचे या वॼाईंदो आहे, ठीकु आहे, ॻाल्हि साॻी आहे। इहो प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल थींदो। हाणे परफेक्ट सिंपल जे लाइ हिते तव्हांखे छा करिणो पवंदो, हैज़ लॻाए करे हुनखे जेको मेन वर्ब आहे प्लेज़ लिखियलु आहे हिते, हिनजी पास्ट पार्टिसिपल करणी पवंदी प्लेड, माना उहा ई रहंदी जेका मथे जुमिले में आहे। इहा यादि कयो, जेका प्रेज़ेंट सिंपल टेंस में माना हूंदी आहे उहा वरी पास्ट सिंपल टेंस में, प्रेज़ेंट सिंपल टेंस में माना हूंदी आहे जेका, उहा प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल में बि तक़रीबन साॻी रहंदी आहे। कॾहिं कॾहिं मटिजी बि सघे थी, इन जा इम्कान आहिनि, इन करे लफ़्ज़नि जे महवर में न अचिबो, मक़सद खे वठिबो। हाणे आख़िरी एक्सरसाइज़ आहे, राइट सेंटेंसिस अबाउट योर सेल्फ, हाणे पंहिंजे बारे में जेके जुमिला लिखंदो उन्हनि जी 5 एक्सरसाइज़ आहे। बिगिन, हाणे इहो वीचार थींदो बिगिन, असां वटि हिते बिगिन पढ़ंदा, बिगिन स्ट्रेस जेको आहे गिन ते ॾिनल आहे, गिन ते बिगिन योर सेंटेंसिस विद, पंहिंजा जुमिला हिननि सां शुरू कयो, I've lived, I've been, I've been learning, I've known, I've had, etc. माना इन्हनि तरीक़नि सां शुरू कयो, ठीकु आहे। पहिरियों एग्ज़ाम्पल सेंटेंस हिते ॾिनल आहे पंहिंजो ई, I've lived in this town for 3 years, मां 3 सालनि खां वठी हिन शहर में रहंदो आहियां। इहा हाणे मुंहिंजी हक़ीक़त न आहे, मां त हिते जेको आहे सो जॾहिं खां वठी ॼायो आहियां हिते ई आहियां, मां हिते ई रहंदो आहियां। I've lived in this town since I was born, जॾहिं खां वठी ॼायो आहियां हिन ई शहर में आहियां, ठीकु आहे, मुंहिंजो जुमिलो इहो थींदो। हाणे एग्ज़ाम्पल सेंटेंसिस असां किताब मां पढ़ंदासीं हिते, 19-5 जा जेके एग्ज़ाम्पल आंसर्स आहिनि उहे इहे थींदा। नंबर 2 में आई हैव बिन इन द सेम जॉब फॉर 10 years, मां 10 सालनि खां वठी साॻी नौकिरी में आहियां। नंबर 3, आई हैव बिन लर्निंग इंग्लिश फॉर 6 months, मां 6 सालनि खां वठी अंग्रेज़ी सिखां थो पियो। नंबर 4 एग्ज़ाम्पल सेंटेंस ॾिनल आहे, आई हैव नोन क्रिस फॉर लॉन्ग टाइम, मां घणे टाइम खां वठी क्रिस खे सुञाणे थो। नंबर 5, आई हैव हैड अ हेडेक सिंस आई गॉट अप दिस मॉर्निंग,
माना जेॾीमहिल मां सुबुह सां उथियो आहियां त मूंखे मथे में सूरु आहे, माना अञा ताईं मथे में सूरु आहे। हाणे इन करे इहो प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल आई हैव खां पोइ उहो हैड थी वियो आहे। पर ख़ाली जंहिं महिल चवां न जेकॾहिं मूंखे मथे में सूरु आहे त मां छा चवंदुमि, आई हैव अ हेडेक या आई हैव गॉट अ हेडेक। सिंधी में इहे, इंग्लिश में इहे 2 जुमिला असां चई सघंदो आहे। इहा एक्सरसाइज़ ते पूरी थी। महिरबानी करे जेको आहे सो चैनल खे लाइक सब्सक्राइब कयो ऐं ॿियनि खां बि इहो सब्सक्राइब कयो, शेयर करणु न विसारियो। सब्सक्राइब जेकॾहिं हिन महिल ताईं तव्हां ॿुधो आहे न कयो आहे त महिरबानी करे सब्सक्राइब बि करे छॾियो त आईंदा तव्हांखे जीअं असां सुठियूं अञा वॾो मवादु मौजूदु आहे रहियल आहे तमामु घणो, हीअ अञा शुरूआति आहे, ठीकु आहे न, उहो तव्हां ताईं पहुचाईंदा रहंदासीं इंशाअल्लाह। महिरबानी, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।